फुलजी स्टेशन पुलिस की नाजायज़ खिलाफ शहरी दुकानदार रोडन ते निकरी आया। शहरन पारा ऐवान सहाफ़त प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे सबब केतिरियूं ई मुसाफ़िर गाॾियूं बीठी वयूं। मुसाफ़िर सख्त परेशान। उन मौके ते मुज़ाहिरीन अलाह ॾिनो बाट, नदीम बाट, लाला ज़हीर सुमरो, मज़हर अली छथियाल, सैयद ज़ाहिद शाह, जमील पावर ऐं ॿियनि ॿुधायो त फुलजी शहर में चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। पुलिस ॾोहारिन जी साथारी आहे। पुलिस समाजी बुराइनि खे ख़त्म कराइण बदिरां शरीफ़ शहरनि खे परेशान करे रही आहे। एसएचओ फुलजी सरेआम दुकानदारनि खां भत्तो घुरी रहियो आहे। न ॾियण जी सूरत में केतिरनि ई दुकानदारनि ते कूड़ा केस दाख़िल करे छॾिया आहिनि। हुननि एसएसपी दादू इरफान अली समो खां मुतालबो कंदे चयो त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।